अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आऊँ यहाँ मारवी थीम सबका पेरी शाम कदासी हेडलाइंस। कौमी असैम्बली जो स्पीकर असद केसर जी सदारत है तारीखी इजलास अॼु 4 वॻे थींदो। इजलास जो 27 नुकाती एजेंडा जारी कयो वियो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी जी रिथ एजेंडा में शामिल। बेतमादी जी रिथ पेश करण जी इजाज़त मिलण ते रिथ ऐवान में पेश कई वेंदी। पहिरीं मरहले में रिथ ते बहस कयो थींदो। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ बेतमादी रिथ ते बहस की शुरुआत कंदो। रिथ ते 152 मेंबरनि जूं सयूं थियल आहिनि। ऑपोज़िशन बेतमादी रिथ पेश करण जी इजाज़त न मिलण जी सूरत में रद्द अमल जी हिकमत अमली विचोड़े वरिती। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी लॉ ऑफ बेंच पारां सदाती रेफरेंस ते ॿुधणी। चीफ जस्टिस अमृता बंदयाल केस जी ॿुधणीअ दौरान रिमास्टिंग में चयो आहे त आर्टिकल 3(a) जे लिखियल आहे त मेंबरशिप ख़त्म थी वेंदी। आर्टिकल 281(f) लाइ अदालती फ़ैसिलो ज़रूरी आहे। आर्टिकल 3(8) में नाअहलीअ 2 खां 5 साल थी सघे थी। सियासी अॻवान खे इल्म हुजणु घुरिजे त इल्तवा में पियल केसनि ते न ॻाल्हाइनि। सोशल मीडिया ते बि कार्रवाई बाबति एहतियात करणु घुरिजे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद दलील ॾिने चयो त पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ वोट ॾियण वारो ताहयात नाअहल थियणु घुरिजे। आर्टिकल 3(8) जी भनकड़ी कानूनी तौर ते बदध्यानती ते आहे। बदध्यान ते आर्टिकल 1(f) लागू थींदो। सभिनी खे वॾो ख़यानत आवाम सां हूंदो। वोटर पंहिंजो वोट विझी वापसि नथो वठी सघे। वज़ीर आज़म कवालिया जी तकरीर में छा चयो त जिस्म खे गॾु मिलाए पियो वञे। सुप्रीम कोर्ट जो अटॉर्नी जनरल खां पुछाणो। जस्टिस मज़हर आलम अटॉर्नी जनरल खां सवाल कयो त छा अवां वज़ीर आज़म जी ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे। अदालती सवालनि खे कीअं वरितो वेंदो आहे उनखे बि ॾिसो। हुननि सोशल मीडिया ऐं टीवी ते ॿुधो। जस्टिस जमाल मुंदो खे चयो त छा वज़ीर आज़म खे अख्तियार ते एतमाद नाहे। छा खेसि गैर ज़िम्मेवारनि बयाननि खां रोके नथो सघिजे। जंहिं ते अटॉर्नी जनरल चयो त अदालत खे तकरीरनि ऐं बयाननि सां मुतासिर न थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट सिंध हाउस ते हमले जा जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिसी वियो। अदालत एडवोकेट जनरल सिंध खे सुभाणे ताईं रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिसी वियो। सिंध हाउस केस जी ॿुधणी कंदे चीफ जस्टिस अमृता बंदयाल चयो आहे त हू उन मामले में वधीक न पवंदा। FIR में वाइराणी ते वधियल शिकूं लॻाई वियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल खे हुकुम ॾींदे चयो त हू वञे ऐं ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कराए। IG खे चवे थो त हू पंहिंजो कमु करे। ही सुप्रीम कोर्ट जो कमु नाहे जो हिदायतूं ॾे। सिंध सरकार सेशन कोर्ट सां रुजू करे सघे थी। मुनासिब हूंदो त लाॻापियल फोरम ई उन जो फ़ैसिलो करे। घरू वज़ारत इमरान खान जे ॾेखारियल ख़त खां लाइल्मी ज़ाहिर करे छॾी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त खेसि ख़त जो पतो नाहे। राति जो पतो पियो जॾहिं शामी कुरैशी ख़त जी ॻाल्हि कई। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो आहे त कंहिं हुकूमत खे मुदो पूरो कंदे न ॾिठो। 72 इलाक़नि में आर या पार थींदो। इस्टेब्लिशमेंट रुॻो पाकिस्तान सां गॾु आहे। 1 कलाक अॻु सूरतहाल तब्दील थी सघे थी। मुल्क जी सियासी सूरतहाल 72 इलाक़नि में वाज़े थी वेंदी। गवर्नर राज तजवीज़ ॾिनी हुई ऐं हू अॼु बि चई रहियो आहे त गवर्नर राज लॻाए छॾियो। मुस्लिम लीग नून खे जलसे जी इजाज़त आहे, धरणे जी न। JY बिना इजाज़त जे वेठी आहे। हू टकराव नथो चाहे। JY जो जज़्बो ख़त्म थी वियो। सियासत में हॉर्स ट्रेडिंग जो सिलसिलो जारी आहे। जेको इमरान खान सां न बीठो उहो विकाऊ माल आहे। इमरान खान चयो मूं वटि सरप्राइज़ आहे पर वरी ख़त निकिरी आयो। कंहिंखे ख़बर नाहे त ख़त में छा लिखियलु आहे। सिंध जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त शेख रशीद खे कूड़ ॻाल्हाईंदे 35 साल थी विया आहिनि। हू वॾे एतमाद सां कूड़ ॻाल्हाईंदो आहे। संदसि मुक़ाबले में को कूड़ माण्हू आहे त उहो इमरान खान आहे। PTV बि हाणे PTI TV बणिजी चुकी आहे। इमरान जे घरवारी बाबति कुझु ॾींहं में वॾियूं ख़बरूं अचण वारियूं आहिनि।
इमरान खान खिलाफ साजिश लंदन में वेठल शक करे रहियो आहे। ही इमरान खिलाफ नफर पाकिस्तान जे अवाम खिलाफ साजिश थी रही आहे। काल वज़ीर आज़म आलमी साजिश का आगाह कयो। सिंध समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अवाम ज़मीर विकिरो करण खिलाफ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वक़्त गुज़रण सां गॾु वधीक राज़ फाश कया वेंदा। जिन खे सिंधास में रखियो वियो उन्हनि ते पैसनि जी यलगार थी। वफ़ाक़ी वज़ीर हमाद असर चयो आहे त बैरूनी ऐं अंदरूनी साजिश खे गुज़िरियल ॾींहुं इमरान खान बेनकाब कयो। सियासी तारीख़ में कंहिं लीडर जी रैली ईअं न निकिती जहिड़ी का निकिती। अपोजिशन पंजाब के वडे वज़ीर उस्मान बोज़दार खिलाफ बेतमादी की रिथ जमा कराई छॾी। पंजाब असेंबली में जमा करायल रिथ ते अपोजिशन मेंबरनि जूं सहियूं मौजूद। बेतमादी की रिथ राना मशहूर समीउल्लाह खान या नसीर ऐं ॿिनि मेंबरनि जमा कराई। वॾो वज़ीर हाणे असेंबली तोड़े न सघंदो। रिथ जमा थियण बाद स्पीकर 14 ॾींहं अंदरि इजलास कोठाइण जो पाबंद आहे। नून लीगी अॻवान राना मशहूर चयो आहे त पंजाब असेंबली जो इजलास कोठाइण लाइ रिक्वेज़ेशन जमा कराई वई आहे। रिक्वेज़ेशन ते मुस्लिम लीग नून जे 100 ऐं पीपल्स पार्टी जे 6 मेंबरनि जूं सहियूं मौजूद आहिनि। सिलेक्टेड वज़ीर आज़म खां पोइ पंजाब जो वॾो वज़ीर बि घर भेड़ो थियण वारो आहे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाज़ अमरी चयो आहे त पंजाब जे अवाम खे बोज़दार जी करप्ट ऐं नाअहल हुकूमत मां छुटकारो मिलण वारो आहे। कठपुतली वज़ीर आज़म बोज़दार सरकार आवाम खे अंजन खां सवाइ कुझु न ॾिनो। इमरान खान अॻूणो वज़ीर आज़म बणिजी चुको आहे। बोज़दार बि अॻूणो वॾो वज़ीर थियण वारो आहे। बोज़दार सरकार खिलाफ एतमादी रिथ कामयाब थियण जा चिटा इम्कान आहिनि। इमरान खान बोज़दार सां मिली आवाम जो मुआशी क़त्ल कयो। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु मरीज़ हयाती लाइ वेठो। एनसीओसी मौजूद गुज़िरियल सॼे मुल्क में 28,159 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 186 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 0.66% रही। मुल्क में 420 मरीज़नि जी हालत वणती जोगी। चक लग बिन सघन भाइरनि में झेड़ो वॾड़ा क़तल थी विया। ॻोठ परी जतोई में बिन सघन भाइरनि में झेड़ो थी पियो। फारिग में शमल ऐं नोरेस माची विया। क़तल थी वियल ॿिन्ही ॼणनि जा लाश पीस अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। डहरकी लॻ नौजवान जो गोली लॻल लाश हितकाए पियो। काटन फैक्ट्री वटां नौजवान जो गोली लॻल लाश हितायो। पुलिस चवण आहे त मक़तूल नौजवान राशि तावरी काटन फैक्ट्री में चौकीदारी कंदो हो। लाड़काने की अदालत में अमीर बाप जे 3 घर वारनि जे क़त्ल केस की ॿुधणी दौरान फरियादी धुर जी अमीर बाप चांडियो सिंध हाई कोर्ट बेंच में पेश थी। अदालत केस की ॿुधणी 11 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। अमीर बाप चयो आहे त 4 सालनि खां अदालतनि जा चक्कर काटे रही आहे। अदालत मां केस इंसाफ़ जी उम्मीद आहे। मनड़ू वेझो रोहड़ी किनाल में बुॾी वियल 2 नौजवाननि मां हिक जो लाश ॻोठाणे हथ करे वरितो। बुॾी वियल शाहरुख रहमानी जो लाश हथ कयो वियो। कलीमुल्लाह बुरो जी ॻोल्हा अञा ताईं जारी आहे। रूस ऐं यूक्रेन में जंग जे ख़ात्मे बाबति ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु खां शुरू थींदो। तुर्क मीडिया मौजूद ॻाल्हियूं 3 ॾींहं ताईं इस्तांबुल में जारी रहंदियूं। यूक्रेन जे सदर वेलोदिमीर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त यूक्रेन अणधुरी हैसियत इख्तियार करण लाइ तयार आहे। ओला जे तादिन में साथ ॾियण जी हिम्मत न आहे। रूस मिसाइलनि जो मुक़ाबिलो शॉटगन सां नथो करे सघे। जंगी जहाज़नि टैंकनि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी ज़रूरत आहे पर ओला जे तादिन जंगी जहाज़ ॾियण खां इनकार करे छॾियो। लाइफ माई कार्ड के बेहतरीन बैन अवी फिल्म जी ऑस्कर अवार्ड सां नवाज़ियो वियो। मोड़नि जे वार ते ठहियल हिदायतकार सियान हैदर जी कॉमेडी ड्रामा कूड़ा बेहतरीन फिल्म हुजण जो ऑस्कर अवार्ड माणे वरितो। बेहतरीन मावन अदाकार जो अवार्ड कनन खां ॿोड़ी अदाकार ट्राई कोट्सर ऐं अरीना डेबोस हासिल करे वरितो। बेहतरीन कॉस्ट्यूम डिज़ाइनर लाइ फिल्म कोरेला लाइव एक्शन शॉर्ट फिल्म
दी लॉन्ग गुड बाय बेहतरीन एनिमेटेड फीचर फिल्म लाए इनकांटो बेहतरीन डॉक्यूमेंट्री फिल्म का क्वीन ऑफ बास्केटबॉल के ऑस्कर अवार्ड सां नवाज़ियो वियो। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया में वनडे मैचेस की सीरीज सुभाणे खां शुरू थींदी। ॿई टीमूं पहिरीं डे एंड नाइट वनडे मैच सुभाणे किसाफी स्टेडियम लाहौर में खेॾींदियूं। मैच सुभाणे मंझंदि 3 वॻे शुरू थींदी। ॿिन्ही टीमुनि वनडे मैचनि लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं।